नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं त तहरीक इंसाफ जे अॻवान फवाद चौधरी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। अहम ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं त पार्टी पोज़ीशन तां फ़िलहाल इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। फवाद चौधरी जो इहो चवणु आहे सियासत खां साई वठी रहियो आहियां। फवाद चौधरी जो बयान साम्हूं आयो आहे। नाज़रीन अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदालूं त तहरीक इंसाफ जे अॻवान फवाद चौधरी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। जी नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं अवां खे। तहरीक इंसाफ अॻवान फवाद चौधरी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। पार्टी पोज़ीशन तां फ़िलहाल इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। फवाद चौधरी जो चवणु आहे सियासत खां साही वठी रहियो आहियां। एक बार ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। अहम ख़बर आहे अवां सां शेयर कंदालूं तहरीक इंसाफ अॻवान फवाद चौधरी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। पार्टी पोज़ीशन तां फ़िलहाल इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। फवाद चौधरी जो बयान साम्हूं अचे पियो जंहिंमें हुन पार्टी छॾण जो ऐलान कयो आहे। जी नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं अवां खे। तहरीक इंसाफ अॻवान फवाद चौधरी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। पार्टी पोज़ीशन तां फ़िलहाल इस्तीफ़ा ॾेई रहियो आहियां। सियासत खां साही वठी रहियो आहियां। इहो बयान साम्हूं आयो आहे त फवाद चौधरी जो ब्रेकिंग न्यूज़ आहे अपडेट कंदासीं नाज़रीन अवां खे। तहरीक इंसाफ अॻवान फवाद चौधरी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण असां सां लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर आगाह कजो अहम ख़बर आहे छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल तहरीक इंसाफ जा जेके सीनियर अॻवान हुआ उहे जेके न सिर्फ़ आहिस्ते आहिस्ते पर तेज़ीअ सां पीटीआई खे छॾण जो अलहदगीअ जो ऐलान करे रहिया आहिनि। ऐं गुज़िरियल ॾींहं बि जेको आहे सो इन सिलसिले में डॉक्टर शीरी मज़ारी जेकी इमरान ख़ान जी वेझी साथी सम्झी वेंदी ऐं तहरीक इंसाफ जी अहम अॻवान सॾियो वेंदो हो, उन बि जेको आहे सो गुज़िरियल ॾींहुं पार्टीअ खां लातेलकी जो ऐलान कयो ऐं नाए में जे वाक़िअनि जी न सिर्फ़ु सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई पर उन्हनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ बि कार्रवाई करण जो बि मुतालबो कयो। ऐं अॼु बि इन सिलसिले में पीटीआई सां सीनियर अॻवान तालुक़ु रखंदड़ ऐं ख़ासि तौर ते इमरान ख़ान जो वेझे खां वेझो साथी सॼो वीदड़ फवाद चौधरी जेको अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर बि रहियो आहे सिंध समाज जो ऐं उन सां गॾोगॾु IT जो बि वफ़ाक़ी वज़ीर रहियो आहे, वज़ारतूं रहियूं आहिनि। अॼु जेको आहे सो उन बाज़ाब्ता तौर ते हिकु ट्वीट करे जेको आहे सो पंहिंजी पार्टी जेकी तहरीक इंसाफ जंहिंजो तालुक़ु इमरान ख़ान सां आहे उन खां बाज़ाब्ता तौर ते ट्वीट ज़रिए जेको आहे सो अलहदगी ऐं पार्टी छॾण जो ऐलान कयो आहे। ऐं इन सिलसिले में फवाद चौधरी तरफ़ां अञा ताईं जेको आहे सो जेकी वीडियो बयानु आहे या उनजे तरफ़ां जेको बयानु आहे उहो अञा ताईं जेको आहे सो आॾो न आयो आहे। पर फवाद चौधरी पंहिंजी ट्वीट ज़रिए इहो ज़रूरु पैगाम ॾिनो आहे ऐं इहो ऐलान कयो आहे त मुंहिंजो अॼु खां पोइ तहरीक इंसाफ या इमरान ख़ान सां कंहिं क़िस्म जो को तालुक़ु न आहे ऐं मां जेको आहे सो सियासत खां कुझु टाइम खां परे रहणु चाहियां थो। ज़ाती मसरूफ़ियतुनि जे सबबु फैमिली जे मसरूफ़ियतुनि जे सबबु जेको आहे सो सियासत खां परे रहणु चाहियां थो, जंहिं करे मां अॼु जेको आहे सो ई ट्वीट ज़रिए इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त मुंहिंजो अॼु खां पोइ तहरीक इंसाफ सां कंहिं क़िस्म जो को तालुक़ु न आहे। ज़ाहिरी आहे तहरीक इंसाफ जे तरफ़ां जेको 9 मई ते रिएक्शन ॾेखारे वियो हुयो हिकु मामूली गिरफ़्तारी वारे मामले ते इमरान ख़ान जे, उन खां पोइ जेको आहे सो उन्हनि जी क़यादत तरफ़ां जेके हमला कया विया क़ौमी जेके असांजा इदारा हुआ उन्हनि जे मथां ऐं ख़ासि तौर ते हिकु अस्करी क़यादत खे जेको आहे सो निशानो बणायो वियो। उन्हनि जे जेके असांजा शहीद जेके जिन जा विरसा ठहियल हुआ उन्हनि खे जे पुतलनि खे बि जेको आहे सो भञी ऐं साड़ियो वियो ऐं कोर कमांडरनि जे घरनि ते बि हमला कया विया, GHQ ते बि हमला कया विया। उन सॼी जी जेकी ज़िम्मेवारी हुई उहा ज़ाहिरी आहे तहरीक इंसाफ जी हुई ऐं इमरान ख़ान उनजी क़यादत करे रहियो हो ऐं इमरान ख़ान जे ई जेको आहे सो हिदायतुनि ते जेको आहे सो तहरीक इंसाफ जे कारकुननि तरफ़ां ऐं ॿियनि अॻवाननि तरफ़ां इहो रद्दअमल ॾेखारे वियो ऐं अॼु जेको आहे सो उन रद्दअमल जी न सिर्फ़ु जेको आहे सो मज़म्मत करे रहिया आहिनि पर उन्हनि ज़िम्मेवारनि जवाबदारनि ख़िलाफ़ बि जेको आहे सो कार्रवाई करण जो मुतालबो करे रहिया आहिनि। इन सां गॾोगॾु अॼु जेको फवाद चौधरी जेको इमरान ख़ान जो वेझो साथी सॾियो वेंदो ऐं पार्टी जो तर्जुमान स्पोक्स पर्सन तौर ते बि सॾियो वेंदो ऐं सॼी पार्टीअ खे जेके हिदायतूं जेके जारी कयूं वेंदियूं उहो फवाद चौधरी कंदो। अॼु जेको आहे सो फवाद चौधरी बाज़ाब्ता तौर ते हिकु ट्वीट जेको आहे सो कई आहे जंहिंमें हुन पैगाम ॾिनो आहे त मां तहरीक इंसाफ खां अलॻि थियण जो ऐलान कयां थो ऐं अॼु खां पोइ मुंहिंजो तहरीक इंसाफ सां कंहिं क़िस्म जो को तालुक़ु न हूंदो ऐं मां कुझु टाइम लाइ जेको आहे सो फैमिली मसरूफ़ियतुनि सबबु जेको आहे सो सियासत खां परे रहणु चाहियां थो ऐं मां कुझु टाइम लाइ सियासत न कंदुसि। फवाद चौधरी जे इस्ते जेको आहे सो बाज़ाब्ता तौर ते तहरीक इंसाफ खां अलॻि थियण जे ऐलान खां पोइ ज़रनि जो इहो बि चवणु आहे त जेको PTI जो जनरल सेक्रेटरी मर्कज़ी आहे असद उमर उन बाबति बि जेको आहे सो इहो चयो पियो वञे त उहो बि जेको आहे सो
कुछ ही देर खां पोइ तहरीक इंसाफ़ सां बाज़ाब्ता तौर ते अलॻि थियण जो ऐलान करण वारो आहे। पर अञा ताईं जेको आहे इन बाबति जेको आहे सो असद उमर तरफ़ां न जेको आहे सो ट्वीट आई आहे, न ई जेको आहे सो अहिड़ो को पैगाम आहे। पर हुनजे वेझनि दोस्तनि ऐं साथियुनि जेको ज़रियनि जो चवणु आहे त इहो असद उमर इन ॻाल्हि जी हामी भरे चुको आहे त मुल्क जे मफ़ाद में जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जहिड़ा क़दम जेके खयां आहिनि उन्हनि जी न सिर्फ़ु मज़म्मत कयां थो, पर मां पाण मुल्की सलामती ख़ातिर जेको आहे सो इन पार्टी खां अलॻि थियण जो जेको आहे सो ऐलान कंदुसि। पर अञा ताईं उन बाबति जेको आहे सो वाज़ह तौर ते असद उमर तरफ़ां अहिड़ो को पैगाम न आहे। पर ज़रियनि कंफर्म कई आहे त कुझु ई देरि खां पोइ अॼु जीअं कुझु देरि पहिरीं जेको आहे सो फवाद चौधरी पार्टी खां अलॻि जो ऐलान कयो आहे, अहिड़ी तरीक़े सां कुझु ई देरि खां पोइ असद उमर जेको PTI जो जनरल सेक्रेटरी बि आहे ऐं इमरान ख़ान जो वेझो साथी बि सॾियो वेंदो आहे, उहो उन तरफ़ां बि इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त जेको आहे सो कुझु देरि खां पोइ हू पार्टी खां अलॻि थियण जो ऐलान कंदो। इन सां गॾोगॾु इहो बि मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदो हलां त तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लागू करण जे हवाले सां या पाबंदी लॻाइण जे हवाले सां अॼु जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत हेठि हिकु अहम इजलास हिन वक़्तु बि जारी आहे, जंहिंमें वफ़ाक़ी घरू खाते तरफ़ां जेके मुल्की सलामती जेके इदारा आहिनि जिन खे नुक़सानु पहुचायो या भञ-ड्राह कई हुई उन अमल ख़िलाफ़ न सिर्फ़ु उन्हनि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी ऐं उन्हनि ख़िलाफ़ जेके आइनी कानून मूजिबि जेके सज़ाऊं आहिनि उहे बि जेको आहे सो ॾिनियूं वेंदियूं। उन सां गॾोगॾु हुकूमत तरफ़ां इन ॻाल्हि जो फ़ैसिलो कयो आहे त जेको आहे सो तहरीक इंसाफ़ हाणे जेको आहे सो न सिर्फ़ु सियासी पार्टी त न रही आहे, पर हाणे उहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शरपसंदी ऐं दहशतगर्दी ऐं मुल्क में अफ़रा तफ़री जेको आहे सो पखिड़ण जी ज़िम्मेवार आहे। इन जे करे इन्हनि ते जेको आहे सो पाबंदी लॻाइण मुल्की सलामती लाइ तमामु ज़रूरी आहे। इन सिलसिले में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदारत हेठि जेको आहे हिन वक़्तु बि इजलास जारी आहे, जंहिंमें वफ़ाक़ी घरू खाते सबूतनि ऐं समेत जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे तफ़सीली तौर ते ब्रीफिंग ॾिनी आहे। इन सिलसिले में वज़ीर आज़म तरफ़ां ऐं हुकूमत तरफ़ां इहो बि वाज़ह पैगाम ॾिनो आहे त जेकॾहिं असां PTI ते पाबंदी लॻाईंदासीं त उन में सिर्फ़ु मुस्लिम लीग नून या मौजूदा हुकूमत जो किरदारु न हूंदो, पर इहो अमल जेको आहे सो हिकु मशावरत ज़रिए कयो वेंदो ऐं इन सिलसिले में PDM में जेके शामिल समूरियूं पार्टियूं आहिनि उन्हनि सां बि जेको आहे सो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां राब्तनि करण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं जेकॾहिं उन्हनि बि हिमायत ज़ाहिर कई ऐं जेको आहे सो इहो चयो वियो त मुल्की सलामती लाइ PTI ते पाबंदी लॻाइणु तमामु ज़रूरी आहे त पोइ पार्लियामेंट में जेको आहे सो हिकु बिल आंदो वेंदो ऐं उन बिल में जेको आहे सो तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻण जा बि इम्कान आहिनि। पर जेकी तहरीक इंसाफ़ तरफ़ां जेको नाइमे ते वाक़ियो जेको कयो वियो हो, जेको रद्दमल ॾेखारियो वियो, उन खां पोइ जेको आहे सो न सिर्फ़ु रियासत एक्शन में आई आहे पर मौजूदा हुकूमत बि एक्शन में आई आहे। इहो अमल जेको आहे सो मौजूदा हुकूमत खे रियासत खे 2014 जे टाइम ते करणु घुरिजे आहे, जॾहिं PTV जेको सरकारी इदारो आहे उन मथां जेके तहरीक इंसाफ़ जे गुंडनि शरपसंदनि हमिलो कयो ऐं पार्लियामेंट जा बि जेके आहिनि सो गेट टोड़िया विया ऐं सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां जेके आहिनि सो उते जेके शरपसंद वेठल हुआ उते न सिर्फ़ु जेको आहे सो उहो रस्ता ब्लॉक करे छॾिया आहिनि, पर सुप्रीम कोर्ट जे गेटुनि ते बि कपिड़ा जेके आहिनि सो धोई करे उते सुकाए रहिया। इहो अमल जेको आहे सो एक्शन जेको आहे सो 2014 में खणणु घुरिजे आहे, पर देर आई दुरुस्त आहे ऐं मुल्की सलामती लाइ अमन अमान जे लाइ बहितरीअ लाइ जेको आहे सो इहो हिन वक़्तु जेके क़दम हुकूमत खणी रही आहे रियासत सां गॾिजी करे उहो जेको आहे सो उन्हनि खे पहिरां खणणु घुरिजे आहे, पर हाणे बि जेको आहे सो मुल्की सलामती लाइ इहे क़दम खणणु तमामु ज़रूरी आहिनि। तहरीक इंसाफ़ सां तालुक़ु रखंदड़ जेके बि सीनियर अॻवान हुआ जेके तेज़ीअ सां इहो नारा हणी रहिया हुआ तब्दीलीअ जा, अॼु उहा तब्दीली जेको आहे सो पंहिंजे अंजाम जे तरफ़ जेको आहे सो तेज़ीअ सां वधी रही आहे ऐं इन सां जेके बि लाॻापियल सीनियर अॻवान जिन में डॉक्टर शीरी मज़ारी जंहिं गुज़िरियल ॾींहुं तहरीक इंसाफ़ सां पार्टीअ सां लातिलकी जो ऐलान कयो हुई, अॼु जेको आहे सो फवाद चौधरी जंहिंजे बारे में इहो सभिनी खे मीडिया ते बि ख़बर आहे, सॼे क़ौम खे बि ख़बर आहे त इमरान ख़ान जो वेझे खां वेझो साथी रहियो आहे ऐं उन जेको आहे सो अॼु पार्टी छॾण जो बि जेको आहे सो हिकु ट्वीट ज़रिए ऐलान करे छॾियो आहे। ज़रियनि इहो बि चयो आहे त जेको आहे सो कुझु ई देरि खां पोइ जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो जनरल सेक्रेटरी मरकज़ी असद उमर तरफ़ां बि पार्टी छॾण जा जेके आहिनि सो उन फ़ैसिलो करे छॾियो आहे पार्टी छॾण जो ऐं कुझु ई देरि खां पोइ उन जे बि प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए या जेको आहे सो वीडियो पैगाम जे ज़रिए जेको आहे सो बाज़ाब्ता तौर ते तहरीक इंसाफ़ सां अलॻि थियण जो ऐलान कयो वेंदो। जी
नज़ीर वरी मेहरबानी आगाह करण लाइ। नाज़रीन, नज़ीर चारण इस्लामाबाद खां धरती टीवी जो ब्यूरो चीफ असांखे आगाह करे रहियो हो। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे आहियूं। PTI जूं विकेटूं जेके आहिनि उहे ॾींहों ॾींहुं किरण जो सिलसिलो जारी आहे। गुज़िरियल ॾींहुं तहरीक इंसाफ़ जी जेका हिकिड़ी पुराणी मेंबर हुई, अॻवान हुई, जंहिं शीरी मज़ारी जे इस्तीफ़ा ॾिनी हुई, जंहिं न सिर्फ़ु इस्तीफ़ा पार्टी तां ॾिनी हुई पर उन सियासत छॾण जो पिणु ऐलान कयो हो। हिन वक़्तु नाज़रीन वधीक इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। सीनियर तज़िया निगार ज़ोएब ज़रदारी साहब असां सां लाइन ते मौजूद आहिनि। जी ज़ोएब ज़रदारी साहब, छा था ॾिसो तहरीक इंसाफ़ जूं विकेटूं ॾींहों ॾींहुं किरी रहियूं आहिनि, वधीक केतिरियूं विकेटूं किरंदियूं, इन हवाले सां छा चवणु चाहींदो तव्हां? ईअं हुयो अदा त जीअं 2018 जी इलेक्शन थी हुई, उन खां कुझु ॾींहं अॻु में बि माण्हू इमरान ख़ान वटि अची रहिया हुया, तेज़ी सां शामिलु थी रहिया हुया। उन वक़्त में PTI जे तरफ़ां इहा प्रेस रिलीज़ जारी थींदी त नून लीग जी विकेट किरी वई, पीपुल्स पार्टी जी विकेट किरी पई, ऐं इमरान ख़ान खोड़ सारा हिकिड़ा PTI जा मफ़लर ठाहे रखिया हुया ऐं हर कंहिंखे ॻिची में मफ़लर पाराए फ़ोटू कढी उनखे शामिलु थी रहिया हुया। ऐं वरी जॾहिं 18 वारी इलेक्शन थी ऐं उनमें कुझु जॾहिं आज़ादु बाक़ी माण्हू बचिया हुया त जहांगीर तरीन जो जहाज़ वॾी तेज़ी सां हली रहियो हुयो ऐं उन्हनि मेंबरनि खे गॾु खणी करे बनीगाला पहुचाए रहियो हुयो। हाणे बि सूरत हाल इहा त हाणे बि उन खां वधीक स्पीड में माण्हू वरी पीपुल्स पार्टी पंहिंजो PTI खे छॾे रहिया आहिनि ऐं स्पीड हाणे शायदि जहाज़ खां बि वधीक तेज़ अथनि। ऐं हाणे इहो आहे त सभई अहम माण्हू वञनि पिया। इमरान ख़ान कुझु ॾींहं अॻु में चयो त जेके माण्हू वञनि पिया उन्हनि जी उनखे परवाह न आहे, पर हाणे शीरी मज़ारी, फवाद चौधरी, फयाज़ुल हसन चौहान, इन क़िस्म जा जॾहिं माण्हू हाणे छॾे रहिया आहिनि त हाणे ज़रूरु इमरान ख़ान खे परेशानी थींदी। ऐं ही मकाफ़ाती अमल आहे। 2017 खां 18 में हिन ॿियनि माण्हुनि जा टोड़े पाण वटि रखिया हुया। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त अॻु में हिन माण्हुनि खे घुरायो पिए या माण्हू हिन ॾे हली पिया आया। हाणे इहो आहे त हाणे कंहिं बि पार्टी जे तरफ़ां ऑफर न आहे, न नून लीग पई चवे असां ॾे अचो, न पीपुल्स पार्टी चवे पई असां ॾे अचो, न का ॿी पार्टी हिननि खे चवे पई असां ॾे अचो। फ़िलहालु हे पंहिंजो पाण छॾे रहिया आहिनि हालतुनि खे ॾिसी करे। ऐं इहो पाकिस्तान जी तारीख़ में पहिरों भेरो थियो आहे जो समूरा इल्ज़ाम हणी करे क़ाइद ते, पार्टी जे सरबराह ते अॻुवान पार्टी छॾे रहिया आहिनि। उनमें अक्सरियत उहे ई आहे जेके पार्टियूं मटाईंदा रहिया आहिनि, पर शीरी मज़ारी उनजी बुनियादी माण्हू रही उन सां गॾु, फयाज़ हसन चौहान या ॿिया खोड़ आहिनि जेके ख़ुदि सिर्फ़ु PTI में ई रहिया, उहे बि हाणे छॾण ते मजबूर थी विया आहिनि। त ऐं तव्हांखे सरप्राइज़ अञा मिलंदा अचण वारनि ॾींहंनि में। तव्हां ॾिसंदो त अञा ॿिया माण्हू बि PTI खे छॾींदा, छो इहा PTI जहिड़े नमूने सां ठाही वई हुई वरी उन नमूने सां टोड़ी पई वञे। जिन्हनि ताक़तनि PTI में उहे माण्हू आंदा वरी उन ई ताक़त जे इशारे ते वरी इहे माण्हू उनखे छॾींदा पिया। ज़ोएब ज़रदारी साहब, वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जे लाइ। नाज़रीन, ज़ोएब ज़रदारी साहब असां सां लाइन ते मौजूदु हो। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया हुआसीं। तहरीक इंसाफ़ जो अॻवान फवाद चौधरी पार्टी छॾण जो ऐलान करे छॾियो आहे।